जुमे खां बाद पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में दाख़िल थिया ऐं उन ॾींहुं ही शहर यसरिब जे बजाइ मदीनतु रसूल जे नाले सां मशहूरु थियो, जंहिंखे अॻिते हली मुख़्तसर मदीनो चयो वियो। उहो ॾींहुं निहायत ताबनाक ऐं तारीख़ी ॾींहुं हुयो। मदीने जूं गलियूं ऐं गस तक़दीस ऐं तहमीद जे कलामनि सां गजनि लॻियूं। अंसारनि जूं मासूम नियाणियूं सुहिणे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आज्ञा कंदे तराना ॻाए रही हुयूं ऐं ख़ुशी ऐं मसरत में ही शेर पढ़ी रहियूं हुयूं। नहनो जिवार मिन बनी नजार या हब्बदा मुहम्मदम मिन जारे। उन मासूम नियाणियुनि जी पाक मोहब्बत जो जवाबु सुहिणे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शफ़क़त सां ॾिनो। उन्हनि सां ॻाल्हियूं कंदे पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पुछियो त छा अव्हीं मूंखे चाहींदियूं आहियो? उन्हनि चयो त हाओ सुहिणा, असीं अव्हांखे ॾाढो चाहींदियूं ऐं घुरंदियूं आहियूं। जाननि जे सरदार सुहिणे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां बि अव्हांखे चाहींदो आहियां। सुभान अल्लाह। उहा तारीख़ी घड़ी मदीने जे नसीब में आई ऐं मदीने जी खाक जे ज़रे ज़रे में दिलियूं उछलंदियूं रहियूं हुयूं। मदीने जे अंसार पंहिंजी फितरत जे एतबार सां ख़ुशि इख़लाक़, वज़ अल ज़रब, नेक ऐं महिमान नवाज़ हुया। अंसार जेतोणीकि एतिरा दौलतमंद न हुआ, पर हर कंहिंजी इहा आरज़ू हुई त सुहिणो मुस्तफ़ा मुंहिंजे घर रहे। पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं बि अंसार जे घर खां गुज़रंदा हुआ, उहे घर वारा पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उठ जी मुहार जले अर्ज़ु कंदा हुआ त या नबी अल्लाह जा, ही घर आहे, ही दर आहे, ही जान आहे, ही माल आहे, सभु अव्हांजे क़दमनि तां क़ुर्बान, अव्हीं हिते तरसो। पर सुहिणो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए रहियो हो त हिन उठ जी वाट छॾे ॾियो, इहा अल्लाह जी तरफ़ां मामूर आहे। पोइ उठ लॻातार हलंदी रही, पोइ उन जाइ ते पहुती जिते हींअर मस्जिद नबवी आहे। उते उठ वेही रही, पर पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठ तां हेठि न उतरिया। आख़िरकार वरी बि उठ उथी थोरो परे वेही, वरी वापसि साॻी जाइ ते वेही, पोइ पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेठि तशरीफ़ वठी आया। इहो पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नानाणे जो बनु नजार जो पाड़ो हो। उठ जो उते विहणु अल्लाह पाक जी तौफ़ीक़ सां हुयो, छो जो पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे नानाणे में रही उन जी इज़त वधाइणु घुरिया थे। हाणे बनु नजार वारनि पंहिंजे घर वठी वञण लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु करणु लॻा। सही बुख़ारी में हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त असांजे किन माण्हू जो घर हितां खां वधीक वेझो आहे। हज़रत अबू अयूब अंसारी रज़ियल्लाहु अन्हु अर्ज़ु कयो त सुहिणा, मुंहिंजो घर हितां खां तमामु वेझो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त वञ, असांजे रहण जो बंदोबस्तु कर। अबू अयूब चयो त या रसूलल्लाह, अव्हीं ॿई हलो, अल्लाह पाक बरकत नाज़िल कंदो। पोइ त अबू अयूब अंसारी रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजी क़िस्मत ते नाज़ करे रहियो हो। हिन माण्हू जी क़िस्मत चमकी हुई ऐं माण्हू अबू अयूब खे मुबारकूं ॾिनियूं त अबू अयूब, तोखे मुबारकूं हुजे जो घर वेठे तोखे इहा दौलत मिली हुई। अहिड़ो बरगुज़ीदा, मुक़दस, अज़ीम मर्तबे वारो महिमान, जंहिं जहिड़ो महिमान हिन सिर ज़मीन ते न आयो, उन महिमान जो शरफ़ तोखे मुबारक हुजे। अबू अयूब जूं तशकीर आमेज़ निगाहूं जवाबु ॾेई रहियूं हुयूं त अल्लाह पाक मूं ग़रीब ते अहसान कयो आहे। ऐं अबू अयूब, हाणे न तूं हिन दुनिया ते आहीं, न तुंहिंजो ग़रीबाणो घर मौजूदु आहे, तूं क़बर जे हवाले थी वएं। पर दुनिया में जेका तो ऐं तुंहिंजे घर वारनि सुहिणे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वफ़ादारी कई, महिमानी कई, अल्लाह जी रहमत सां फिरदौस वारी जन्नत में तूं बि सुहिणे मुस्तफ़ा सां गॾु हूंदे। मुंहिंजे तरफ़ां ऐं क़यामत ताईं अचण वारनि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी उम्मतियुनि पारां तोखे रऊफ़ ऐं रहीम नबी जी महिमान जूं मुबारकूं हुजनि।